असां सभिनी जा मार्गदर्शक पथ प्रदर्शक ऐं संत हिरदाराम साहिब जी जा परम शिष्य असां सभिनी जा प्यारा श्रद्धेय सिद्ध भाऊजी खे मंच ते आमंत्रित कयां थी त उहे पंहिंजे बोलनि ऐं आशीर्वचननि सां असांखे पथ प्रदर्शित कनि। अॼु जे हिन मुबारक मौक़े ते हिन हाल में हाज़रीन मुंहिंजा सभई भाउरो भेनरो प्यारी बालकियूं, मां तव्हां सभिनी जे चरणनि में दिल सां वंदन कयां थो। सचपच तव्हां मूंखे अॼु सिंध जो नज़ारो हिते ॾेखारे छॾियो। मां हिते ॼाओ आहियां, मूंखे ख़बर ई कोन हुई। ऐं अहिड़ो नज़ारो ॾेखारियो जो मां पाण खे रोके कोन सघियुसि नचण खां। केॾो आनंद आयो आहे अॼु मूंखे। सचपच पंहिंजी जेका मातृभाषा आहे उन जो आनंद आहे। सिंधी त अहिड़ी मिठी ॿोली आहे, ॿियनि ॿोलियुनि खे खणी पासीरो फिटो कयोसि। ऐं असांजी माता जेकॾहिं ॿार हमेशह इहो नियम आहे 2.5 साल जे उमिरि में ॻाल्हाइणु सिखंदो आहे। मुंहिंजा सतगुरु महाराज चवंदा हुआ जॾहिं 3 साल जो थींदो तॾहिं हुनखे नर्सरीअ में एडमिशन मिलंदी। ठीकु आहे न बेटा? इहे 6 महीना जेकॾहिं माता हुन सां सिंधीअ में ॻाल्हाए ज़िंदगी भर उहो ॿारु सिंधी कोन विसारींदो। केॾो सवलो उपाउ आहे। अॼु असांजे नुंहरुनि खे निंगरियुनि खे सिंधी ॻाल्हाइण में शर्म थो थिए। छो? हुननि खे ख़बर कोन्हे त असांजो इतिहास छा आहे। हिन देश जे आज़ादीअ में बेटा सभ खां वॾी कुर्बानी, सभ खां वॾो बलिदान जंहिं कंहिं क़ौम ॾिनो आहे त उहा असां सिंधी क़ौम आहे। असांजा सिंध में बनियूं हुयूं, धंधा हुआ, ज़मींदारियूं हुयूं, सभु सुखिया सताब हुआसीं। कुदरत अहिड़ो खयो, असां खां बिना पुछे असांजी सॼी सिंध जो सौदो करे छॾियऊं। असांखे दुख त थियो, पर हिन देश जे आज़ादीअ लाइ इहा कुर्बानी करण लाइ वॾी दिलि करे असां हिते आयासीं। ऐं हिते असां सरकार खां घुर कई त असांजी संस्कृति कच्छी संस्कृतीअ सां मिलंदड़ आहे। असांखे कच्छ जे भरिसां जेको सौराष्ट्र जो हिसो आहे उहो ॾियो त असां उते पंहिंजी सिंध वसायूं। पर कुदरत खे को ॿियो मंज़ूर हो। सरकार खे उहा ॻाल्हि पूरी सम्झ में अधु खे आई, अधु खे कोन आई। ऐं असां सिंधी छुड़ विछुड़ थी वियासीं के कणो कणे खां धार थी वियो हाली। देश विदेश में जिते वञो, गांव ॻोठ में सिंधी तव्हांखे मिलंदो ई मिलंदो। काॾे वञूं? छाकाणि असां सिंधी स्वाभिमानी आहियूं। असां कॾहिं भीख न मंगींदा आहियूं। असां पंहिंजी महिनत ते विश्वास रखंदा आहियूं। असां उन महिनत करे नंढनि नंढनि ॻोठनि में, विलायतुनि में, अफ्रीका में जिते वञो तव्हांखे सिंधी ज़रूरु मिलंदो। पर इन दूरियुनि जे करे असांजी जेका संस्कृति, असांजी ॿोली, इहा सभु ख़तमु थी वई। पहिरियों आयासीं असां वटि अटे लटे अजे जी पहिरियों घुर्ज हुई। रहण लाइ जॻह खपे, पेट में खाधो खपे, कपिड़ो खपे, उहो थी वियो। हाणे त घटि में घटि असां पंहिंजी संस्कृतीअ खे संभालियूं। असांजी संस्कृति सभिनी संस्कृतियुनि खां दी बेस्ट आहे। गरबो किथे थो लॻे पियो, उनजे साम्हूं असांजी छेॼ झुमिर, अड़े छा छा ॿुधायांव। तव्हांखे एॾो आनंदु ईंदो, एॾो आनंदु ईंदो जीअं एरोबिक्स में ईंदो आहे न, ओड़ो आनंदु। इहा आहे असांजी संस्कृति। आदरणीय मोदी साहब चवंदा आहिनि जेकी क़ौम पंहिंजी मातृभाषा खे विसारे छॾींदी उहा हिकिड़े ॾींहुं ख़तमु थी वेंदी। मातृभाषा इहा आहे जेका असांखे पाण में हिक ॿिए सां जिते किथे ॻंढे रखंदी आहे। जॾहिं ॿिए कंहिं शहर में वेंदा आहियूं या विलायत में वेंदा आहियूं, को सिंधी भाउ भेण गॾिजंदो आहे त केॾी ख़ुशी थींदी आहे। थींदी आहे कोन थींदी आहे? हा या न? पोइ त असां अॼु हिते रहूं था पिया सिंधी, सभु 90% सिंधी आहियूं।
असां पाण में सिंधीअ में कोन था ॻाल्हायूं, केॾी न दुख जी ॻाल्हि आहे। ऐं शुरूआति पुट तव्हां खां थियणी आहे न। तव्हां सिंधी ॻाल्हाईंदव, पंहिंजा नंढनि भाउरनि भेनरुनि खे सिंधीअ में ॻाल्हाइणु सेखारींदव, अञा अॻिते हली महीने खां पोइ ॿियो प्रोग्राम थींदो साधू वासवाणी स्कूल जे नंदवाणी भवन में। हिन खां बहितरीन वरी उन खां बहितरीन प्रोग्राम थींदो संस्कार स्कूल में महीने खां पोइ। वरी महीने खां पोइ हर भेरे प्रोग्राम वेंदो, वधीक वधीक अपग्रेड थींदो, उत्कृष्ट संत हिरदाराम गर्ल्स कॉलेज में प्रोग्राम उहो थींदो। ऐं उन खां पोइ हिकिड़ो प्रोग्राम अहिड़ो रखंदासीं, कॉम्पिटिशन। हर हिकु स्कूल कॉलेज पंहिंजा ॿ सुठा आइटम ॾे, जज विहारींदासीं ऐं उन्हनि खे ट्रॉफीस, सर्टिफिकेट, इहो उनजो सम्मान आहे सिंधी ॿोलीअ जो। बेटा अञा त असां सिंधी ॿोलीअ जो पहिरियों प्रोग्राम हो, इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं ईंदड़ समय मां त गेहाणी साहिब खे वेनिती कंदुसि त उहो प्रोग्राम संत हिरदाराम ऑडिटोरियम में रखनि, त संदन नियाणियूं संदन ॿार बि ॾिसनि, त असांजा ॿार बि ॾिसी सघनि, त संस्कार जा ॿार बि ॾिसी सघनि। साईं गेहाणी साहिब वेनिती आहे, छाकाणि तव्हांजो ऑडिटोरियम नंढो आहे, असांजूं नियाणियूं कीअं बि एतिरियूं कोन वेही सघंदियूं न। ऐं मां बसंत भाऊ खे वेनिती कंदुसि, यार ईअं कए, कॉलेज जो प्रोग्राम बि उते थींदो, उन खां बि जेको फाइनल राउंड जंहिंमें सभिनी जा ॿ आइटम हूंदा, उहो बि उते थींदो। संत हिरदाराम ऑडिटोरियम इज़ वेरी स्पेशियस माय डियर। वाह वाह, तव्हांजूं ताड़ियूं ॿुधाइनि थियूं पयूं, हेॾा ताड़ियूं वॼनि थियूं, हेॾा वॼनि ई कोन थियूं, हेॾा लोकल माण्हू आहिनि छा? शाबाश। अड़े पुट सिंधियत लाइ ऐं अॼु खां वठी जेके बि हिते आयल आहियो नियाणियूं, संकल्प कयो पंहिंजो पाण सां। साम्हूं वारो भले हिंदीअ में ॻाल्हाए, हिमांशी ॻाल्हाए पिए न हिंदीअ में, उन सही करे छॾियुसि न, सिंधीअ में ॻाल्हाइण लॻी न। असां सिंधी न छॾियूं त साम्हूं वारो पाण ई सिंधी ॻाल्हाइण लॻंदो। असांजी माउ हुजे, असांजी भेण हुजे, भाउ हुजे, असां सिंधी न छॾियूं। हू भले हिंदीअ ॻाल्हाए, अंग्रेजी ॻाल्हाए, ठीकु आहे, तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो। अथव ताक़त एतिरी? जंहिंमें ताक़त कोन्हे हथ मथे करे, सभिनी में आहे। ॾाढो सुठो। मां तव्हांजे घर अची पुछंदुसि तव्हांजे माउ खां त सिंधीअ में ॻाल्हाईंदी आहे सभिनी सां, ऐं माउ ॾाढी ख़ुशि थींदी। मूंखे कल्ह ई इलाही माताउनि फ़ोन कयो त असांजा ॿार सिंधी पिया था ॻाल्हाइनि भाऊ। मां चयो हा, मां असां नाटक थियणो आहे इन जो, इन करे ॿार हाणे सिंधी ॻाल्हाइणु शुरू कई अथनि। चए भाऊ असांखे एॾी ख़ुशी थी आहे, असां मथो हणी हणी थकियासीं पर कोन करे सघियासीं। तव्हांजा असां थोराइता आहियूं, तव्हांजे स्कूल जा, तव्हांजी सोसाइटीअ जा, जो असांजे ॿारनि खे तव्हां सिंधी ॿोली सेखारे रहिया आहियो। ॻाल्हाइण ई सिंधी कोन ईंदी, सुभाणे किथे वञूं, गुजराती, बंगाली, आसामी सभु हूंदा, असां चवंदासीं सिंधी आहियूं, पर सिंधीअ में ॻाल्हाए न सघंदासीं। केॾे शर्म जी ॻाल्हि आहे की न कोन्हे बेटा? शर्मिंदगी थींदी की न कोन थींदी? भई असां सिंधी आहियूं पर सिंधी ॻाल्हाए कोन सघंदा आहियूं। अहिड़ी स्थिति असां सां या असांजनि ॿारनि सां, असांजनि भाउरनि भेनरुनि सां न अचे। उन जे लाइ असांखे दृढ़ संकल्प करे अॼु खां वठी घर में सिंधी आहियूं, सिंधी ॻाल्हायूं। पको? त पोइ ॿिए भेरे तव्हांखे संत हिरदाराम कॉलेज में फ़ाइदो मिलंदो यको। ठीकु आहे? आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार। महिरबानी। हाणे शुरू थियण वारी आहे इनामनि जी श्रृंखला। त मां श्रद्धेय सिद्ध भाऊ जी ऐं ॿियनि सभिनि अतिथियुनि खे विनती कयां थी त हूअ मंच ते अचनि ऐं असांजे नंढड़नि ॿारनि खे इनाम ॾेई प्रोत्साहित कनि। सभिनि खां पहिरियों लोली ग्रुप, सॼो लोली ग्रुप अचे।
संत कंवरराम साहिब असांजे सिंधियुनि जा सरताज संत थिया आहिनि। उन्हनि जा भॼन अहिड़ा मिठा आहिनि, उन में लोली बाहे ओराणा पाइनि, भॻवान जो भॼन बंदगी, जेॾो तुंहिंजो नाम तेॾी तोखां बाज घुरां, ॾाढो सुठो। त उहे सीडियूं मां तव्हांखे ॾियणु चाहियां थो, पर उन्हनि खे जेके सचमुच घर में रोज़ु हलाइनि, जेके हलाइनि उहे हथ मथे कनि। ऐं मुंहिंजो माण्हू ईंदो, जगदीश जी आप देते जाओ, जो हाथ ऊपर करे उसको देते जाओ। परंपरा आहे महिमाननि खे सम्मान ॾियण जी। हिन परंपरा खे निभाइण लाइ मां वेनती थी कयां परम श्रद्धेय सिद्ध भाउजन खे त अॼु जे प्रोग्राम जे मुख्य अतिथि श्री बल्लूमल चौथानी जन जो शॉल ऐं नारियल ॾेई स्वागत सम्मान करनि। मां भाउजन खे वेनती थी कयां त असांजे अतिथि श्री विष्णु गेहाणी भाउजन जो भी सम्मान करन, शॉल ऐं नारियल ॾेई करे। मां वेनती थी कयां श्री बसंत चेलानी भैया जन के कि मंच ते अचन ऐं भाउजन के वेनती त श्री बसंत चेलानी जन के शॉल ऐं नारियल भेंट करन। जोर सां ताड़ियूं वॼायो। मां वेनती थी कयां श्री दीपक भाउजन के मंच ते अचन ऐं भाउजन के वेनती त उन्हनि खे भी शाल ऐं नारियल भेंट करे उन्हनि जो सम्मान करन। मां श्री भगवान दास दामानी भाउजन के वेनती थी कयां मंच ते अचन ऐं भाउजन के वेनती त संदन के शाल ऐं नारियल भेंट करे संदन जो सम्मान करन। ही सम्मान सदाई उन्हनि जे दिल में यादि ताज़ा रखंदी, हिन प्रोग्राम जी यादि संभाले रखंदा। सिंध हुजे या हिंद हुजे, किथे भी कहिड़ी मुंद हुजे, सकर सिकंदराबाद हुजे, बम्बई बैरागढ़ हुजे, सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला लॻंदा ई रहंदा। अॼु मुंहिंजो मन चई रहियो आहे ऐं तव्हां सभु भी मञींदा त सचपच अॼु जे रंगारंग प्रोग्राम में सिंधियत जी ॼण हील ते वही। अॼु सिंधियत जो सूरज पूरी रोशनीअ सां जगमग थी रहियो आहे। वंदे मातरम। मां उमंग केवलानी, हिन स्कूल जी विद्यार्थी तव्हां अॻियां थोराइती थियण आई आहियां। सभिनि खां पहिरियों मालक थोराइती आहियां असांजे मार्गदर्शक परम पूजनीय वंदनीय श्री सिद्ध भाउजन जी, जिन हिन प्रोग्राम करण जी प्रेरणा असां सभिनि खे ॾिनी अथनि। भाउजन न सिर्फ़ु लोलियूं मोकिलियूं पर पंहिंजो क़ीमती वक़्तु असां सां गुज़ारे असां मथां आसीस कयाऊं। मां दिलि विचां थोराइती आहियां अॼु जे प्रोग्राम जे मुख्य अतिथि श्री बल्लूमल चौथाणी ऐं विष्णु गेहानी ऐं ॿियनि महिमाननि जन जी, जिन पंहिंजो बेशकीमती वक़्तु ॾेई हिन प्रोग्राम जी शोभा वधाई। कीअं न मञिया थोरा पंहिंजे स्कूल जे प्रिंसिपल सर ऐं वाइस प्रिंसिपल मैडम जा,
जिन जी आपार आशीर्वाद ऐं आसीसुनि सां अॼु जो प्रोग्राम सफल थियो। असांजी प्यारी हेड मिस्ट्रेस श्रीमती अमृता मोटवानी, मां दिल जी गहराईअ सां थुराईती आहियां जो तव्हां एतिरे सुठे सिंधी प्रोग्राम जी रूपरेखा बणाई ऐं नई पीढ़ियुनि जे बारनि में अहसास सिंधियत वधाई। कीअं भुलायां श्रीमती समीक्षा लछवानी ऐं श्री जगदीश विश्वकर्मा सर जे सहयोग खे, जिन कलाकारनि खे सॼो ॾींहुं देई लोलियूं ओराणा ऐं नाटक सेखारियो। मां थोराईती आहियां श्रीमती कुललता त्यागी मैम, श्रीमती चेतना जैन मैम, श्रीमती नीति शर्मा मैम ऐं संगीता नंदेश्वर जन जी, जिन जी मातृभाषा सिंधी न आहे त बि पंहिंजो भरपूर सहयोग ॾिनी अथनि। मां थोराईती आहियां मंच संचालक ऐं सभिनी कलाकारनि जा, जिन पंहिंजो बेस्ट ॾेई हिन प्रोग्राम में जुदा जुदा रंग भरिया। साउंड सिस्टम जे लाइ आलोक सर, फोटोग्राफीअ जे लाइ अशोक सर ऐं ॿियनि कमनि जे लाइ पंहिंजे स्कूल जे हेल्परनि खां दिलि सां धन्यवाद। आख़िर में धन्यवाद तव्हां सभिनी दर्शकनि जा, जो तव्हां एतिरा चाव ऐं शांतीअ सां सिंधियत सां वाक़िफ़ थिया। सिंधी आहियूं, सिंधीअ जो जोत जलाए रखूं, पंहिंजी प्यारी असलियत जो रूप खिलाए रखूं। धन्यवाद।